हिते अवांखे ॿी अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं। सखर जे दारुल अमान मां नारी जे फरार थियण वारो मामलो, जंहिंमें सी सेक्शन थाणे ते दारुल अमान जे डिप्टी डायरेक्टर समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस असिस्टेंट डायरेक्टर जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। सखर जे दारुल अमान मां नारीअ जे फरार थियण वारो मामलो, जंहिंमें सी सेक्शन थाणे ते दारुल अमान जे डिप्टी डायरेक्टर समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस असिस्टेंट डायरेक्टर जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सखर जे दारुल अमान मां नारी जे फरार थियण वारो मामलो, जंहिंमें सी सेक्शन थाणे ते दारुल अमान जे डिप्टी डायरेक्टर समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सखर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चन्ना। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल गुज़िरियल ॾींहुं सखर जे दारुल अमान मां नारीअ जे फरार थियण वारे वाक़े खां पोइ सखर पुलिस जांच जो दायरो वधाईंदे दारुल अमान जे डिप्टी डायरेक्टर समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस असिस्टेंट डायरेक्टर मुदस्सरा जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। केस में डिप्टी डायरेक्टर दारुल अमान शमा परवीन, दारुल अमान में कमु कंदड़ 2 औरतुनि समेत सफिया साइमा जा नाला भी शामिल किया विया आहिनि। जंहिं ते केस में पुलिस अलकार शौकत अली, लेडीज पुलिस असकार, इकरा किरण, चौकीदार अब्दुल अजीज जा भी नाला शामिल किया विया आहिनि। पुलिस कार्रवाई करे दारुल अमान में नौकरी कंदड़ लेडी अलकार, इकरा किरण, पुलिस अलकार शौकत अली, चौकीदार अब्दुल अजीज खे गिरफ़्तार करे लाकअप करे वरितो आहे। 1 महीनो अॻु सखर जे साइड एरिया वारे इलाइक़े जी रवासिन नारी गुलाम ज़हरा घरां निकिरी ठरी मीरवा जे रवासी गुलाम मुर्तज़ा शेख सां पसंद जी शादी कई हुई। नारी जे वासन पारां गुलाम मुर्तज़ा शेख जे ख़िलाफ़ साइड थाणे ते अगवा जो केस दाख़िल पिणु कयो वियो हो। जंहिं बाद पुलिस कार्रवाई करे नारी खे हथ कयो ऐं सखर जी अदालत में पेश कयो हो। अदालत जी हुकुम मूजिबि नारी खे दारुल अमान हवाले कयो वियो हो। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं नारी दारुल अमान मां वंज वठी फरार थी वई हुई। पुलिस पारां नारी जी ॻोल्हा लाइ कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे, पर हिन वक़्त ताईं शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ